कोट मां अगवा थियल नीगर सिमरत कुमार शिकारपुर मां बासियाब थियो आहे। एसएसपी शिकारपुर अमजद शेख पारां नीगर जी बासियाबी जी तस्दीक कई वई आहे। नीगर के गड़ी तेगो मां बासियाब करायो आहे। एसएसपी शिकारपुर जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कंदकोट मां शेयर कई पिया। कंदकोट मां अगवा थियल नीगर सिमरत कुमार शिकारपुर मां बासियाब थियो आहे। एसएसपी शिकारपुर अमजद शेख पारां नीगर जी बासियाबी जी तस्दीक कई वई आहे। नीगर के गड़ी तेगो मां बासियाब करायो आहे। एसएसपी शिकारपुर जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कंदकोट मां शेयर कई पिया। कंदकोट मां अगवा थियल नीगर सिमरत कुमार शिकारपुर मां बासियाब थियो आहे। एसएसपी शिकारपुर अमजद शेख पारां नीगर जी बासियाबी जी तस्दीक कई वई आहे। कंदकोट मां तफ़सील मालूम कंदासीं हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़, छा अपडेट्स आहिनि? सिमरत कुमार बासियाब थियो आहे, छा चवणु आहे एसएसपी जो? हाजी कंदकोट मिर्ज़ापुर पाड़े मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल हितू नीगर समरत कुमार के एसएसपी शिकारपुर अमजद शेख पंहिंजे कोशिशनि सां गड़ी तेगो वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराए वरितो आहे। अमजद शेख पारां समरत कुमार जे बाज़ियाबी वारे अमल आणण खां बाद में हिंदू बिरादरी में वॾी ख़ुशी वारी लहर पकड़जी वई आहे। हिन सिलसिले में एसएसपी शिकारपुर अमजद शेख धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त समरत कुमार खे बाज़ियाब कराए वरितो आहे ऐं समरत कुमार खे संदसि जे वारसनि हवाले करण लाइ असीं जेको आहे त कंदकोट पहुची रहिया आहियूं ऐं कंदकोट पहुची करे समरत कुमार खे पंहिंजे वारसनि हवाले कयो वेंदो। जॾहिं त एसएसपी अमजद शेख पारां अहिड़ी जेको आहे त इतला जेको आहे त वारसनि खे बि ॾिनो वियो आहे ऐं वारिस संदसि जे जेको आहे त अचण जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। हिंदू बिरादरी तोड़े कंदकोट शहर वासियुनि में वॾी ख़ुशी वारी लहर पकड़ियल आहे। जी ठीक है, मेहरबानी हफ़ीज़ अवां जी आगाह करण लाइ। नाज़रीन, अवां खे कंदकोट मां ख़बर ॾियूं पिया। कंदकोट मां अगवा थियल नीगर सिमरत कुमार शिकारपुर मां बासियाब थियो आहे। एसएसपी शिकारपुर अमजद शेख पारां नीगर जी बासियाबी जी तस्दीक कई वई आहे। नीगर के गड़ी तेगो मां बासियाब करायो आहे। एसएसपी शिकारपुर जो चवणु आहे। कंदकोट मां अगवा थियल नीगर सिमरत कुमार शिकारपुर मां बासियाब थियो आहे। एसएसपी शिकारपुर अमजद शेख पारां नीगर जी बासियाबी जी तस्दीक कई वई आहे।